रया असई रात सुबह दई साजुरी रया असई रात सुबह दई साजुरी लोवा लोवा मंजिलती पुछवे करे नबी तात लिए जो बिन संदी जात दे तेरे भाग मिलई किया विसारिया सो मेरा तन पवारन पचार जड़ जनी जी जान में नबी लोहार मेको मोहब्बत संदियो हीरे मंझे हजार पखा ऐ पवार बिछे मोदी अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। निहायत वाजिबुल एहतराम प्यारी जमात जबूरी अल्लाह अल्लाह जे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की रजा ऐं खुशनुदी हासिल करण लाइ अल्लाह जे पाक बैत मस्जिद शरीफ में गॾु थियाऊं। इंशाअल्लाह कुछ घड़ियूं क़ुरान सुन्नत जूं बरकतूं हासिल करे ऐं बाद में सभु गॾिजी घणी दरदुआ लाइ हथ खणंदासीं। शाल रब करीम असां जी तव्हां जी हाज़िरी पंहिंजे दरबार में क़बूल फरमाए। मुबारकबाद पेश करियां थो उन्हनि अबे अम्मा उस्तादनि ऐं जेके मस्जिद जा ख़िदमतगार ऐं मुआविन आहिनि जो अव्हां जे तआवुन ऐं अव्हां जे दिली इख़लास जे सबबा अव्हां जे हिन मस्जिद जे अंदर उस्ताद जी महिनत सां नंढड़ा ब शहज़ादा जन क़ुरान करीम जे दौलत खे हासिल कयो। आका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾींहुं जिते को पाछो न हूंदो अल्लाह ताला कुछ अहिड़ा बाला हूंदा जिन खे अर्श जे पाछे में सोन जा ताज पाराए तख़्तनि ते विहारे। दुनिया ॾिसी विर्त कंदी पुछण वारा पुछंदा केरु आहे जो अर्श जे छांव में ऐं सोना ताज पाए तख़्तनि ते बेफ़िक्र वेठा आहिनि। हुकुम थींदो ई उहे शख़्स आहिनि जिन दुनिया में पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो। अल्हम्दुलिल्लाह नंढड़नि क़ुरान पाक जे दौलत खे हासिल कयो। ख़ैर जी दुआ थी। हिन वक़्त ॿ ॻाल्हियूं क़ुरान सुन्नत जूं पेश करे ख़ैर जी दुआ पढ़ंदासीं। हाणे अव्हां खे गुज़ारिश आहे त बाबरकत महफ़िल जे बरकतुनि रहमतुनि खे हासिल करण लाइ दरबार रिसालत में दुरूद शरीफ़ जो हदियो गॾिजी पढ़ायो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या तवज्जो मुस्लिमान भाव करीम रब्बजो कमाया अय्युहल्लज़ीन आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुनजीकुम मिन अज़ाबिन अलीम। ऐ मुजाबाना कलमे पढ़ने वाला मुसलमान
मां अल्लाह जो हुक्म थी त दुनिया जा वापार कया थी, दुनिया जा कारोबार कया थी, दुनिया में तिजारत कंदो ही, 5 पैसा कमाईंदे, कॾहिं 5 टका खपाईंदे, कॾहिं विञाईंदे, पर अचो अॼु मां अल्लाह सां वापार करे, मां रब करीम सां तिजारत कर, पोइ जेकॾहिं मां अल्लाह सां वापार कंदे, मुंहिंजा तिजारत कंदे, त जेको मुंहिंजे वापार मां तोखे नफ़ो मिलंदो, उहो पहिरीं पहिरीं ही अजुर आहे, हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम। दुखो ईंदड़ अज़ाब ऐं ख़बारीअ खां मां रब तव्हांखे बचाए। मुंहिंजे वापार जो फ़ाइदो इहो थींदो जो दुनिया में ख्वार न थींदव, ज़िल्लत जो मुंहुं न ॾिसंदव, दुनिया जूं परेशानियूं, दुनिया जा ख़ौफ़ ख़तरा, मां रब तव्हांखे महफूज़ बनाए छॾींदुमि। हर मोड़ ते कामयाबी तव्हांजा क़दम चुमंदी। सबबु इहो आहे त पंहिंजे रब जी ज़ात सां वापार कयो। मुंहिंजा अल्लाह कीअं वापार कयो, फरमाए थो तुमिनून बिल्लाहि व रसूलिही व तुजाहिदून फी सबीलिल्लाह बिअम्वालिकुम व अनफुसिकुम ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून। मूंसां वापार करण जे लाइ ईमान आन खां पोइ तुंहिंजी जान, तुंहिंजी औलाद, तुंहिंजो माल, तुंहिंजी मिल्कियत, तुंहिंजी दुनिया दौलत, ज़र्रु ज़ेवर, जो कुझु बि तुंहिंजो दुनिया में जमो चला, इहो मां अल्लाह जे रस्ते में ख़र्च कर। जान बि रब जे रस्ते में ख़र्च कर, त औलाद बि अल्लाह जे तरफ़ से पेश कर, पंहिंजे मिल्कियत सां बि पंहिंजे करीम रब खे राज़ी कर। जॾहिं तूं पंहिंजी जान, पंहिंजा बच्चा, पंहिंजी मिल्कियत, दुनिया दौलत अल्लाह जे रस्ते में पेश कंदे, त पोइ तोखे अजर इन तरह मिलंदो, न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से, तसल्ली दिल को मिलती है खुदा को याद करने से। वॾो महिरबान आहे, वॾो करीम आहे, वॾो रहीम, पंहिंजे बंदनि सां अॼु बि महिरबान आहे। उन करीम रब जे तरफ़े अचो, हो जन अल्लाह ते भरोसो कयो, वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु इन्नल्लाह बालिगु अम्रिही क़द जअलल्लाहु लिकुल्लि शैइन क़दरा। एॾी वॾी महिरबानी थींदी जो जन बि अल्लाह ते तवक्कल करे, रब उन्हनि जे हक़ में भरवसे जे लाइ काफ़ी आहे। हज़रत मोहम्मद सुलेमान जज़ूरी रहमतुल्लाह अलैहि, वॾो अल्लाह जो नेक बानो दरवेश, हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो, धकु ॾेई वञे पियो, धक वेंदे रस्ते वेंदे खेसि उंज लॻी, पाणी पीअण जी तलाश में निकितो, चारई पासा परपट बयाबान सिंज लॻी पई आहे, पाणी पीअण जो को नालो निशान न पियो मिले। उन जी शिद्दत वधंदी रही, सोचे त किथे पाणी मिलंदो, नज़र जो करे त परे पंध ते हिकिड़ा पखियुनि जा टोला उथनि पिया, हिकिड़ा टोला पखियुनि जा लहनि पिया। ख़ुदा जे बहाने सोचो, जिते पखी अचनि था हिते पाणी मिलंदो। हलियो आयो, तो उते जो पतो त पाणीअ जो खूह आहे, पखी उतां ॿाहिरां कुबनि मां पाणी पीअण था पिया। खूह जे मथां त पतो, पर पाणी हिन जे हथनि जे पोट खां हेठां हथ पहुची न सघिया। खूह जे भिक में हिकिड़ो कचो घर ठहियल आहे, झूपड़ी मनो ठहियो पियो आहे, उन दर ते बि सॾ थो करियो, अदा घर वारा आहे को घर में मुसाफ़िर जी मदद करे। हिन 5-4 सॾ कया त घर मां हिकिड़ी नंढड़ी मासूम न्याणी, हिकु छोकिरी ॿाहिरि निकिती। ओ चाचा केरु हे, कंहिंमें कमु थी, छो थो सॾ करी?
अम्मा उन लगी या पानी पियो में अदा तो खूह जो पानी सा भरियो पियो आ वनी पानी पी अम्मा खूह त पानी सा भरला पर मुझा हथन सा पचन मुझे हथन जे बोझ का हेठा मेहरबानी कर पंहिंजे घरां को रसो को ढोल को दिलो को घड़ो का बाल्टी को तुरहो खली में उन जे मदन सा पानी कदम में वरी तो के मोटाए मिली तुसे वा मसूम न्याणी निहारे जे भी चाचा अजीब गालियों तो करी पानी पियण जे लाइ ढोल थो पुछी गोका थो पुछी कुरहा थो पुछी पियो अच मुंहिंजे कदत खूह मो पानी कढी पियारिया नंढड़ी ॿारड़ी खूह मां पानी कीअं कढंदी पुठियां लॻी थो अञा खूह ते न पहुतो आहे त बीही रहियो चाचा छा थो सोची अम्मा जेको कमु बुखा नथो थिए तूं त नंढड़ी मां वॾो आलिम आहियां कई शागिर्द पढ़ाया मदरसन जो साहब आहियां जेको मूंखां कमु न थी सघियो तो मासूम खां कीअं थी लो पाणी तुंहिंजे हथनि जे पोच खां हेठां को घड़ो को ढोल को तुरो को खणो अल्लाह अकबर मासूम न्याणी पोइते निहारे ते थी चाचा हाणे ॿियूं ॻाल्हियूं छॾे हिकु दफ़ो खणी हीअं चओ त घड़ो घोरियो अॼु घड़े रीह घिरे जो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह तो रहे इन करे जो जन हबी पानी है जन मानो मन बिहार जो ओ चाचा अंधन अंधकार सजन लधू दिरो ज्यादा बनी पार प्या अंदरिया की न सवार ओ मोहब्बत सोन बिहार नया ही नथी बुझे पानी मिलन मां ठीकु आहे खूह ते पहुता त नंढड़ी छोकिरे हिकिड़ो नंढड़ो ज़रड़ो भितर जो हथ में कयो चाचा हेॾो आहे घड़ो आहे तुरहो आहे हिन जे मदद सां पाणी निकिरंदो आहे मां नंढड़ी ज़रड़ी पथरी पाणी कीअं कढंदी उन नंढड़ी न्याणीअ कुझु कलमा होड़िया पढ़ी नंढड़े भितर ज़रड़े जी मथां फूक ॾेई दम करे खूह में उहो नंढड़ो ज़रड़ो भितर जो छॾायो उहो नंढड़ो ज़रड़ो नंढड़ी पथरी पाणीअ ते न पाती पाणी जोश ॾींदो मथे पाती चाचा हे पानी तुझे पेरनि में आहे कदमनि में पियो खणो वज़ू कर जेसी ताईं राज़ी न थींदे पाणी हेठि न लहंदो पाणी पिए बि पियो वज़ू करे पियो पर नंढड़ी मासूम न्याणीअ ॾे ॾिसे थो पियो ॾिसंदे दंग रहिजी वियो आख़िर मजबूर थी चवण लॻो अम्मा मूंखे एतिरो त ॿुधाए जेको नंढड़ो ज़रड़ो भितर जो तुंहिंजे हथ में हो जेको तो खूह में उछलायो पाचण बाग में पाणीअ सां वटि पाण मथे चढ़ी आयो अम्मा एतिरो त दसे न भितर खे तूं छा चयो छा तो इहे जे मथां फूक में पढ़ियो नंढड़ी या न्याणी या मासूम हुनजी अखियुनि में लुड़क जी आहे निहारे चई थी चाचा असांखे जॾहिं बि पाणीअ पीअण जी ज़रूरत पवंदी आहे असां कॾहिं न खूह ते गोको न कयो आहे असां घड़ो तिलो को तुरो गोको कोन खणंदा हो असां पाणीअ पीअण जे लाइ खूह जे मथां अची करे हिकिड़ो नंढड़े खां नंढड़ो ज़रड़ो भितर जो खणी उन जे मथां हिकु दफ़ो काइनात जे सरदार रहमतन लिल आलमीन जे मथां सलात शरीफ़ दुरूद शरीफ़ पढ़ी उन भितर ते दम करे अंदर उछलींदा हो भितर पाणीअ ते न पचंदो आहे हालात जे सदके पाणी प्राण पची वेंदो आहे खलवात मोजे हुणे नबीअ जे जवाब आहे जवाब आहे जवाब आहे जवाब आहे खलवात मोजे हुणे नबीअ जे खलवात मोजे हुणे नबीअ जे जवाब आहे जवाब आहे जवाब आहे जवाब आहे कथे समूर मलाइकनि सां कथे समूर
मलाए कलेसा जापान पढ़ंदो किताब आहे जापान पढ़ंदो किताब आहे सलवात मोजे हुणे नबीअ जी सलवात मोजे हुणे नबीअ जी जवाब आहे दुआब आहे जवाब आहे दुआब आहे कथे सबूल मलाए कलेसा जापान पढ़ंदो खुदा जंहिंजे मथां सलात पढ़ण में एतिरो पावर आहे जंहिंजे मथां पढ़ी वञे उनजो मक़ाम छा हूंदो कुरान तो बुधाए फरमाए तो फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम ऐ मौजा महबूब शान के तुझे रब जो कसम ऐसी तो के जो भी ईमान मुकम्मल न थींदो जैसी तो रहमत वारे नबी जी हुकूमत के तस्लीम न थो करे मौजा दिल पर हबीब तुझी नबूवत पर हक तुझी रिसालत पर हक तुझी शहनशाही पर हक पर अजद हुकूमत त रसूलुल्लाह जी हुकूमत कोई दुनिया जा हाकिम आया के विया के मिटगी या के मिटजी वींदा पर रहमत वारे हबीब जो हुक्म कायनात के सरदार जी बादशाही अजब हले थी बजब हुन मुसलमानन जे लाइ पावर रसूलुल्लाह जो हुकूमत हुजूर जी ॾिसणी आहे त ॿिनि जॻहुनि ते किथे हिकु मस्जिद में ॿियो काबे में ॿिन्ही जॻहुनि ते हुकूमत रसूलुल्लाह जी तव्हांखे नज़र ईंदी मस्जिद जे अंदरि अचूं हुकूमत रसूलुल्लाह जी अख्तियार हुजूर जो नज़र ईंदो काबे में अचूं त अख्तियार हुजूर जो हुक्म रसूलुल्लाह जो हुकूमत दिल पर हबीब जी नज़र ईंदी मस्जिद में कीअं ऐं काबे में कीअं दुरूद पढ़ो तव्हांखे खोले ॿुधायां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अल्लाह अल्लाह मस्जिद जे अंदर अचो त मुंहिंजे पीर जी हुकूमत तां कुर्बान हुजूर जे शहनशाही तां कुर्बान पंज वक्त नमाज हर मुसलमान मर्द औरत जे मथां फर्ज़ मस्जिद में पंज वक्त नमाज जमात अदा थींदी उन मां टे वक्त अहिड़ा आहिनि जंहिंमें क़ुरान पाक जी तिलावत वॾी आवाज़ ॾाढा पढ़ी ॿ वक्त अहिड़ा आहिनि जिन में क़ुरान पाक जी तिलावत आहिस्ता होरियां कई वेंदी आहे टिपहरीअ जे नमाज़ में क़ुरान आहिस्ते पढ़बो ॾाढा न टिपहरीअ जे नमाज़ में क़ुरान होरियां पढ़बो नमाज़ में सूरत फातिहा पढ़णु फर्ज़ आहे ज़रूरी आहे क़ुरान पाक जी तिलावत करणु ज़रूरी आहे बग़ैर क़ुरान पढ़ण जे बग़ैर सूरत फातिहा जी नमाज़ कान थींदी मुंहिंजा भाउ टिपहरीअ में होरियां पढ़बो टिपहरीअ में होरियां पर मग़रिब जी नमाज़ में क़ुरान ॾाढा पढ़बो इशा जी नमाज़ में क़ुरान वॾी आवाज़ सां पढ़बो सुबुह जी नमाज़ में क़ुरान करीम वॾी आवाज़ सां पढ़बो हाणे गौर कयो फ़िक्र कयो नमाज़ अल्लाह जी टिपहरीअ जी नमाज़ वास्ते अल्लाह जे टिपहरीअ जी नमाज़ वास्ते अल्लाह जे मग़रिब जी नमाज़ वास्ते अल्लाह जे जुमअ जी नमाज़ वास्ते अल्लाह जे फज्र जी नमाज़ तकरीब वास्ते सजदो पंहिंजे रब जी ज़ात खे करणो आहे मुंहुं काबतुल्लाह ॾे कंदा हूं पर सजदो काबे खे बि सजदो अल्लाह खे आहे नमाज़ रब करीम जी आहे जेकॾहिं नमाज़ अल्लाह जी सजदो अल्लाह खे क़ुरान बि अल्लाह जो आहे सभिनी वक़्तनि में ॾाढा पढ़ो या सभिनी में होरियां पढ़ो टिपहरीअ में होरियां मग़रिब में ॾाढा इहे क्या ॻाल्हि तूं सम्झो तोखे हुजूर जो अख्तियार नज़र ईंदो रसूलुल्लाह जी हुकूमत तोखे नज़र ईंदी मुंहिंजे पीर जी शहनशाही नज़र ईंदी
मुसलमान भाव गौर कर फिक्र कर। अल्लाह ताला कुरान करीम जी अंदर के समझाए तो मुझे महबूब रहमत लिल आलमीन का असहाब रसूलुल्लाह की जमात मुझे प्रिय दा गुलाम ये वक्त मदीनतुल मुनव्वरा दे अंदर नमाज पढ़दा ऐ नमाज दे अंदर कुरान करीम जी तिलावत करदा काफरन दिखो कुरान जो पढ़ जे तो मदीने पाक जा भितियूं लोढ़ा वण वण हिक ॿिए में सलाह कयूं त छा कयूं। जेको क़ुरान ॿुधंदो अखियुनि मां लुड़क रोके नथो सघे। वइज़ा समिअू मा उनज़िल इलर रसूल तरा अयुनहुम तफीदु मिनद दम'i मिम्मा अरफू मिनल हक़ यक़ूलून रब्बना आमन्ना फक्तुबना मअश शाहिदीन। अल्लाह ताला फरमायो मुझा सोना हबीब जदे कुरान करीम पढ़ंदड़ कुरान पढ़ंदो आ ॿुधण वारो कुरान ॿुधंदो त अखियुनि मां लुड़क रोके न सघंदो। उनजी अखियुनि में ॻोढ़ा कतारूं करे किरी पवंदा रोअंदो चवंदो मिम्मा अरफू मिनल हक़। अल्लाह जो हक़ जो कलमो आ। काफ़िरनि ॾिठो हिक ॿिए खे चओ त कुरान ॿुधण न वञो तव्हां त न वञो जेको पढ़े त उते शोर मचायो त ॿिया बि न ॿुधनि। काफ़िरनि हिकिड़ो गॾिजी फ़ैसिलो कयो जेको क़ुरान में लिखियल आहे। अल्लाह ताला फरमाए थो त काफ़िर हिक ॿिए खे सॾे चवनि पिया छा पिया चवनि ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरान हिन क़ुरान करीम खे न ॿुधो। हालांकि अल्लाह से फरमाए तो वइज़ा समिअू मा उनज़िल इलर रसूल तरा अयुनहुम तफीदु मिनद दम'i। ऐं मुंहिंजा सोना हबीब जेको क़ुरान ॿुधंदो त अखियुनि मां लुड़क ई रोके न सघे। काफ़िरनि चयो त ला तस्मअू लिहाज़ल क़ुरान वल्ग़ौ फ़ीहि लअल्लकुम तग़लिबून। काफ़िरनि चयो त क़ुरान न ॿुधो जेके पढ़नि ॿुधण वारा ॿुधनि त पोइ तव्हां उते शोर मचायो ताड़ियूं वॼायो लुड़ कयो ॿिया बि न ॿुधी सघनि। उन्हनि जा नंढा नंढा छोकिरा ईंदा हुआ असहाब रसूलुल्लाह जा क़ुरान पढ़नि त हो शोर मचाए। असहाबन हुजूर जे ख़िदमत में शिकायत कई राणा असां क़ुरान था पढ़ूं त काफ़िरनि जा नंढा नंढा ॿार ताड़ियूं था वॼाइनि लुड़ था कनि शोर था कनि छा कयूं। हुजूर फरमायो जे लुड़ कनि शोर कनि त तव्हां क़ुरान होरिया पढ़ो आज्ञा न पढ़ो बसि तव्हां पढ़ंदो होरिया त छो ताड़ियूं वॼाईंदा शोर कोन मचाईंदा। वो बीठा कुरान पढ़नि त असां ताड़ियूं वॼायूं शोर कयूं लुड़ कयूं हिननि क़ुरान पढ़ियो ई हो इंतज़ार करे थकिजी पिया करे घर हलिया विया। आया साईं वरी पढ़ी या हुजूर फरमायो वरी पढ़ा त तव्हां वरी बि होरिया पढ़ो। दफ़ो बि क़ुरान निमाज़ में आहिस्ते पढ़ियो वियो। हुननि ॾिठो त ही आहिस्ते पढ़नि था घर छा हलूं ॿ दफ़ा गुज़री विया टे दफ़े तो होरिया पढ़ंदा थकिजी बि पिया बुख बि लॻी घर जो विया त मग़रिब ते आया ई असाब न रुकियो या रसूल अल्लाह आया ई कोन के हाणे मैदान साफ़ लॻो पियो आहे। हुजूर फरमायो न आया हन त क़ुरान जा पढ़ो। असहाबन क़ुरान करीम जी तिलावत मग़रिब में ॾाढा वॾे सॾे हाणे हुननि मानी खाधी थकिजी पिया पी जो सोमहणी सुता त निंड वठी वई। मुंहिंजा सोना नबी आया ई कोन। हुजूर फरमायो न आया त ॾाढा पढ़ो। फजर जी नमाज़ जो वक़्त जो मुंहिंजा महबूब छा निंड मां उथाए कोन। हुजूर फरमायो न उथाओ त क़ुरान ॾाढा पढ़ो। मुंहिंजा बा उन वक़्त में काफ़िर हा मुशरिक हा शोर कंदा हा ताड़ियूं वॼाईंदा हा यहूदी नसारा क़ुरान खे ॿुधण जो इनकार कंदा हा। इन करे हुजूर फरमायो ॿ वक़्त नमाज़ क़ुरान होरिया पढ़जो टे वक़्त ॾाढा पढ़जो। इहो उन वक़्त जो फ़ैसिलो हो पर अल्लाह खे एतिरो पसंदि आयो जेको क़यामत ताईं वाजिब थी वियो आहे। इन खे चइबो आहे हुकूमत रसूलुल्लाह जी इन खे चइबो आहे शहनशाही सिलसिल हबीब जी जो शानो आहे शाही प्यारा मुंहिंजा मुहब्बत मदीने वारा जो शानो आहे शाही प्यारा
मुझा मोग मदीने वारा तुखे ताजो दिनो रब ताजो दिनो कुरान जा 30 सिपारा मुझा मोग मदीने वारा तुझो छानो वाचाही प्यारा मुझा मोग मदीने वारा तुझो छानो वाचाही प्यारा मुझा मोग मदीने वारा मुझा मोग मदीने वारा अज भी हुकूमत रसूलुल्लाह जी ही त मस्जिद में पर काबे में हलो तो उते भी हुकुम हुजूर जो थो काबतुल्लाह में रब्बी मजू वडी मेहरबानी हज जा ॾींहं हलन पिया दिल हज जो महीनो आहे कुरान पाक समझायो त महीना सब भला पर 4 महीना वडी इज्जत वारा आहिनि उन 4 महीननि मां हिकिड़ो महीनो ही दिल हज जो आहे इनमें हज जो बरकतूं रब करीम हर मुस्लमान के नसीब करे जे काबे के हिकु दफ़ो ॾिठो उमिरि जा गुनाह बख़्शिजी वेंदा हुजूर फरमायो त काबतुल्लाह दुआ घुरी मुंहिंजा अल्लाह 3 बाना मूंखे ॾिजाए त मां बख़्शराए क़यामत जे ॾींहुं जन्नत में वठी वञे कहिड़ा 3 हिकु उहो जे मुंहिंजो तवाफ़ कयो मुंहिंजी ज़ियारत कई इहो जन्नत में हले मूंसां गॾु ॿियो उहो जेको घर संदरी कही निकितो पर दंग ते मरी न पहुची सघियो इहो बि मूंसां गॾु जन्नत में हले ऐं टियों कहिड़ो ॿियो उहो जेको हर साल संभरंदो हो संभरंदे सिक में मरी आयो ई कोन पहुची न सघियो मां दुआ थो कयां त इन्हीअ खे बि मां क़यामत जे ॾींहुं छॾाए जन्नत में वठी वञा अल्लाह जे बैत काबतुल्लाह जो बरकतूं बेपयान बेहिसाब मुंहिंजे रहमत वारे नबी बैतुल्लाह जो बरकतूं दुनिया खे ॿुधायो अल्लाह जे बैत काबतुल्लाह में अचो त हुकुम हुजूर जो अॼु बि हले थो कीअं थो हले काबतुल्लाह जे तवाफ़ जा हल 7 चकर बैतुल्लाह जा ॾिबा 7 में हिकमत कहिड़ी आहे अलाह 12 चकर मुक़रर करे या 5 चकर मुक़रर थियनि या 9 दफ़ा ते 7 में हिकमत कहिड़ी आहे जेकॾहिं 7 जे अंग ते ॻाल्हाईंदासीं त सुबुह सिर्फ़ कुरान सुन्नत मां 7 अंगनि खे रब करीम केतिरी इज़त बख़्शी आहे अल्लाह अकबर हू हिकु हथे सां कयो अंजाम बाबा हफ़्तो 8 ॾींहं वई मूंखे हथूं तोड़े हफ़्तो गुज़रियो जे न सही हफ़्ते माना 7 8 ॾींहं आई हफ़्तो 7 में आहे 8 में न आहे तो जो फ़ैसिलो दुरुस्त आहे मुस्लमान बा गौर करे फिक्र करे ये हफ़्तो 7 में आहे त ज़मीनूं बि 7 आसमान बि 7 अहिड़े तरीक़े सां बैतुल्लाह जा चकर बि 7 थींदा त क़ुर्बानीअ जे जानवर जा हिस्सा पछियूं बि 7 केतिरा अहिड़ा मरहला ईंदा जिनखे रब करीम इन्ही अंग में बंदि कयो आहे काबतुल्लाह जा जेके 7 चकर तवाफ़ जा ॾिबा उन 7 चकरनि मां 3 चकर अहिड़ा जंहिंमें रमल काबतुल्लाह जे तवाफ़ जे दौरान 3 चकरनि में रमल कबी रमल सम्झो था जीअं शागिर्दनि खे उस्ताद पीटी कराईंदा या फौजी परेड थींदी कुला हणी बाहूं हली फौजी हलंदा अहिड़े तरीक़े सां काबतुल्लाह में हुजूर फरमायो त 3 दफ़ा कुला हणो लोॾे हलो दुनिया ॾिसे त वॾा पहलवान दुनिया ॾिसे त वॾा बहादुर दुनिया ॾिसे त हिकु शहर ते काहे पवंदा इन्हनि जी आॾो कंहिंखे ज़रूरत कोन थींदी जो के रामुर मथे खणे काबे में अचो त कले छो फरमायो काबतुल्लाह में जो कुला हणो ऐं तव्हां उते पाण खे ॾाढो मज़बूत ॾेखारियो पहलवान ॾेखारियो तक़रीर बहादुर करे पेश कयो इन जे करे जॾहिं मके पाक मां रसूलुल्लाह जे जमात हिजरत कई मदीने पाक ॾे विया काफ़र ख़ुशि थिया तो यसरब ते बीमारियूं घणी उन्हनि खे मलेरिया थी वेंदी सुकी वेंदा विढ़ंदा असां हलंदासीं त घणो ई न निकिरंदा हुजूर फरमायो उन्हनि ते था हलूं दिलि ते उहा त बीमार थींदा उते हली तव्हां कुल्हा हणो सम्झनि त चाको आहिनि कोन उते हली कंध मथे करे हलो 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 बहादुर हले अॻे खां वधीक ताज़ा तवाना हले
हुजूर फरमायो त काफरन के ॾेखारियो अॼु त काफर आहे ई कोन कंहिंखे न ॾेखारियो इन वक़्तु केरु आहे ॾिसण वारो महबूब तुंहिंजी हुकूमत जे मथां तुंहिंजो शानो बादशाही प्यारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा तुंहिंजो शानो बादशाही प्यारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा मुंहिंजा घोट मदीने वारा तोखे ताजो ॾिनो रब ताजो ॾिनो क़ुरआन जा 83 पारा ऐं तवज्जो मौला हुसैन पाक पंहिंजे घर वेठा संदन जे बिरादर हज़रत इमाम हसन पाक खे सॾु हुसैन केर दरवाज़े ते तुंहिंजो भाउ हसन हाज़िर अल्लाह अकबर बाबो तुंहिंजे लाइ दर बंदि छो बच्चा तुंहिंजा है कख तुंहिंजा है घर तुंहिंजो आहे तेरे नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरे नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सबो घराना नूर का अदा हुक्म करे कीअं मेहरबानी कई आहे इमाम हसन फरमाए थो हुसैन भा दिल थी घुरे त काबे जो हज करे इमाम हुसैन पाक पंहिंजी ज़िंदगीअ में 40 हज कया घणा जी 40 हज कया उन मां 25 हज पाण पंधि विया पैदल इमाम हसन से अर्ज़ो करे अदा हज ते हलऊं पर पंधे अदा तो जहिड़ो साथी गॾु त बाक़ी छा कबे हलंदासीं तन जा भाग जे मको ॾिसी मोटिया वनी सोन को रोज़ो पाक रसूल जो अदा दुनिया सब दरिया तारू से में हिकड़ी लहर लो बजे जो आतश जो आरा सोनी जल अल्लाह से तरी बया तार संदन जो सौटो अब्दुल्लाह बिन जाफर तैयार अदा मूंखे बि वठी हलंदो ठीकु आहे तव्हां बि हलो टई साथी हज जे सफ़र में निकिता अल्लाह अकबर ऐं हे जेके ॾियारा हलनि था मौला हुसैन पाक जे करबला जे सफ़र जा ॾियारा 8 तारीख़ पाण ज़िल हज जी 8 तारीख़ मक्कातुल मुकर्रमा इमाम हुसैन आली मकाम बचड़न समेत आखिरी जिंदगी जा मरहला करबला जो सफ़र अख्तियार फरमायो अज 16 तारीख़ पाण संदन जा इहे जेकी ॾियारा सफ़र जा ॾियारा जो करबला में इमाम हुसैन पाक मुहर्रम शरीफ जे 2 तारीख़ ते पहुता तारीख़ ताईं संदन जे पंध में सफ़र में गुज़रिया मंज़िलुनि में गुज़रिया पाण काबतुल्लाह जा मुसाफ़िर बि थींदा हा सफ़र कंदा हा रस्ते ते आया हिकु घर हो पाण सोचूं त हितां कुझु खाई पियो अॻिते हलूं दरवाज़े ते सॾु कयूं हिकिड़ी माई निकिरी आई अबा केरु अमा मदीने जा मुसाफ़िर हज ते था वञूं उञ लॻी आहे पाणी पिया माई जो पई माई साहिबा पाणीअ सां गॾु खीर बि खणी पाण पी कि अम्मा उञ लॻी पाणी पियारी खीर पियारी पर बुख बि लॻी हाज़ुर बकरी बि ठीकु आहे जे पेशिके ते कोई पाण बि खाओ मूंखे इमाम हुसैन पाक पंहिंजे हथनि मुबारकनि सां बकरी ज़िबह करे पाण बि खाधऊं उन माईअ खे बि खाराए जंहिं वक़्त में वञनि पिया त पाण वरी मोटी आयो अम्मा माई जो अची इमाम हुसैन फरमायो अम्मा हाणे पाणी बि खीर बि मानियूं बि सभु कुझु ॾिनो पर मूंखे ॾिस
अब्बा तव्हां खे त ॾिठ में न मता विसरी वञे मूंखे वरी बि ॾिस काथे मिलूं त मूंखे सुञाणजा अब्बा ॾिसण मां कहिड़ो फ़ाइदो अम्मा असां पंहिंजो थोरो रखियो ई न बकरी पचाए खाधी आहे हयाती रही त हुसैन तुंहिंजो थोरो नाही अल्लाह अल्लाह पाण हलिया विया हज ते हज करे मोटी आया उन औरत खे इमाम हुसैन पाक मदीने पाक में घुमंदे ॾिठो पाण ॿार खां वॾा मां सुञाणी ॾी अब्बा न मां मूं त तोखे चयो मूंखे ॾिस मता विसरी हलिया तूं न पई सुञाणी पर असां कंहिंखे विसारियो ई नाहे मौला हुसैन पाक पाण सां गॾु वठी आया अचे घर में वेहारे यादि कयो ॼाणनि था अम्मा तो पाणीअ जे जॻह ते खीर पीआरियो बकरी पेश कई कोई पचाए खाधे विसरियो नाहे ऐं 1000 पैसा बि वठो ऐं 1000 बकरियूं बि वठो 1000 बकरियूं हिक बकरीअ जो एवज़ मौला हुसैन पाक खे ॾिसी हैरान थी वई ओ साईं हिक बकरीअ जो एवज़ 1000 बकरियूं पाण फरमाए मां हुसैन इब्न अली असां थोरो लाहींदा हो अॼु बि हुसैन जो जब जे मथां थोरो आहे सिर्फ़ उन माईअ जे लाइ न आमते एहसान तुंहिंजा ऐं मुंहिंजा प्यारा हुसैन आमते एहसान तुंहिंजा ऐं मुंहिंजा प्यारा हुसैन कोन कंहिं खां तूं विसरंदे कोन कंहिं खां तूं विसरंदे कोन कंहिं खां तूं विसरंदे करबला वारा हुसैन आमते एहसान तुंहिंजा ऐं मुंहिंजा प्यारा हुसैन आमते एहसान तुंहिंजा ऐं मुंहिंजा प्यारा हुसैन कोन कंहिं खां तूं विसरंदे कोन कंहिं खां तूं विसरंदे कोन कंहिं खां तूं विसरंदे करबला वारा हुसैन खलकते एहसान तुंहिंजा ऐं मुंहिंजा प्यारा हुसैन आमते एहसान तुंहिंजा ऐं मुंहिंजा प्यारा हुसैन माई खे इमाम हसन वटि वठी आया अदायो आहे माई आहे बकरी खाधी इमाम हसन साईं ॾे 1000 पैसा बि ॾिना 1000 बकरियूं बि ॾिनियूं अब्दुल्ला इब्न जाफर तैयार वठी आया हज़रत अब्दुल्ला 1000 पैसा 2000 बकरीअ जी एवज़ में हिन घर में 4000 बकरियुनि जी औरत मालिक बनी हैरान थी इमाम हुसैन पाक वटि हाज़िर थी राणा दुआऊं थी कयां त तो जहिड़ा महिमान गरीब अचनि तव्हां मूं वटि आया हो इत्तिफ़ाक़ी बदली दे मूं तव्हांजी दावत त कान कई हुई पर हाणे दिलि थी घुरे तंहिं मुंहिंजो दावत करे वरी बि तव्हांखे बकरी पचाए खाराए गाना फरमाए अम्मा मां हुसैन इहा ॻाल्हि दावत क़बूल नथो करे सघां साईं जेकॾहिं दावत क़बूल नथो करी त बकरियूं बि न पाहींदसि मौला हुसैन सरकार फरमाए थो अम्मा जी ज़िद तो न पई रही त पोइ हेॾे वरी निहार मूंखे ॾिसो अम्मा मोॾे निहार मूंखे ॾिसो इन सिर जो तोसां वाइदो आहे सिर तुंहिंजो महिमान थींदो सुञाण जाए सिर खे हालांकि पाण इएं कोन चयूं त मां हुसैन तो वटि ईंदुमि न सिर तो वटि ईंदो तव्हां इल्म वारा अकुल वारा वेठा हो सिर जी हद कुलनि खां मथे आ या हेठि कुलनि खां मथे आ पाण फरमायो त हुसैन तो वटि न ईंदो हुसैन जो सिर तो वटि ईंदो पाण ॼाणनि पिया हिकु वक़्तु ईंदो या माई जहिड़ी हूंदी इमाम हुसैन पाक जो सिर मुबारक नेज़े जे मथां हूंदो इन माईअ जे सर खां गुज़रंदो यादि ॾियारींदो मां त हुसैन वाइदो निभाइण आयो आहे
तो जो मेहमान क्यों मुसलमान भा कुरान करीम असा के समझायो इन कर ऐं थर जे मथा कुर्बान कुरान करीम बुधाए तो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। अल्लाह ताला फरमाए त अहिड़े मुंहिंजे सोने नबी ते तव्हां कलमो पढ़ियो आहे जो मुंहिंजो महबूब तव्हांजे लाइ हरीस आहे, तव्हांजे लाइ रऊफ़ ऐं रहीम आहे। जो तव्हां था कयो गुनाह तव्हां था कयो, पर हर वक़्तु दुआऊं मुंहिंजो सोनो नबी तव्हांजे हक़ में घुरंदो रहे थो। मां पंहिंजे महबूब जे दुआउनि जे बदौलत तव्हांजा गुनाह, तव्हां जूं ग़लतियूं, तव्हां जूं ख़ताऊं, तव्हां जूं कोतायूं तव्हांखे बख़्शे छॾींदो। सब कुछ मिले वठो त सदके हुजूर जे मिले थो, कर्मा त सदके रसूलुल्लाह जे कुरान पाक जो फैसलो आहे। फरमाए थो मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। ऐ मुंहिंजा सोना हबीब दो कंदा गुनाह कंदा चाहींदो आहे त आसमान खां पत्थर वसाया, चाहींदो आहे त ज़मीन खे लोॾे छॾिया, चाहींदो आहे त तबाह बर्बाद थी वञनि, पर मुंहिंजा महबूब तुंहिंजूं दुआऊं, तुंहिंजे सदके, तुंहिंजी दुआउनि जे बरकतुनि सां तुंहिंजी उम्मत जे मथां आयल अमर तारे छॾींदो आहियां। सबको सुठो वसे थो सरदार जे करे, सबको सुठो वसे थो सरदार जे करे, नाराज़ रखो न थींदो यार जे करे, नाराज़ रखो न थींदो यार जे करे। सबको सुठो वसे थो सरदार जे करे, सबको सुठो वसे थो सरदार जे करे, नाराज़ रखो न थींदो यार जे करे, नाराज़ रखो न थींदो यार जे करे। इंसान बेक़दर ॼाणे नथो सघे, ॻाल्हियूं ना करे हाणे नथो सघे, ॻाल्हियूं ना करे हाणे नथो सघे। इंसान बेक़दर ॼाणे नथो सघे, ॻाल्हियूं ना करे हाणे नथो सघे, ॻाल्हियूं ना करे हाणे नथो सघे। शक्तियूं नथियूं बदिलजनि इक़रार जे करे, शक्तियूं नथियूं बदिलजनि इक़रार जे करे, नाराज़ रखो नाराज़ रखो न थींदो यार जे करे। सबको सुठो वसे थो सरदार जे करे, सबको सुठो वसे थो सरदार जे करे, नाराज़ रखो नाराज़ रखो न थींदो यार जे करे, नाराज़ रखो न थींदो यार जे करे। हेॾे नसीब वारा इंसान है खुशी, को याद आए हैवान है खुशी, को याद आए हैवान है खुशी। राज़ी तेरी रुताती सरकार जे करे, राज़ी तेरी रुताती सरकार जे करे, नाराज़ रखो न थींदो यार जे करे, नाराज़ रखो न थींदो यार जे करे। सबको सुठो वसे थो सरदार जे करे, वसे थो सरदार जे करे, नाराज़ रखो न थींदो यार जे करे।
वॾो करमात हुजूर जे सदके कब्र जे अंदर जेकॾहिं करम नवाज़ी थींदे मलाइका पुछंदा त रब कहिड़ो दीन इबादत कंहिंजी कंदो है अलाह कंहिंखे चवंदो है तुंहिंजो दीन कहिड़ो आहे आखिर में पुछंदा त तुंहिंजो नबी कहिड़ो आहे रसूल कहिड़ो आहे कलमो कहते पवंदो है पिताई साहब अर्ज़ो करे त मुंहिंजा महबूब मुंहिंजा मित्र मुंहिंजा माइट मुंहिंजा शागिर्द मुंहिंजा मुरीद मुंहिंजा पंहिंजा परावा सभु गॾिजे हली हली मुक़ाम ते गॾु हलंदा पुॼाणे मैयत सी तकड़े कर तमाम खण खण वाई रात में वही मंज़िल कल मुक़ाम हाणे पहुच मदीने जा जाम यो आजी तुझे आसरे अमलन के नाद कोन्हे आप हुन वणकार जी जो पानी खयो न पाओ जबल थो जलगायूं करे सिक ॾेखारे ताओ लगी लुख लती पुछवे मजूर मथा साईं उते अॻिले आ जिते हो त खल अॻिते उते महिरबानी कजाए किथे घर बंधुअ वेही कदे कयूं ॻाल्हियो जानी मानी मोटिया वर बनीअ ते हाणे कल कान पए सदाज ॾिनो कहिड़ो इन दुनिया में कॾहिं कॾहिं ओचितो तेरी ॿोलींदो आहे त ॾार भॼी पवंदा आहिनि अहिड़ा अहिड़ा हसीन नौजवान हसीन उन्हनि जूं उमेदूं प्यारूं सभु उमेदूं मामला अलॻि पूरा रहिजी था वञनि उन्हनि जा जनाज़ा गुलनि ते खयां था वञनि भैया जेके हुस्न वारा हुकुम पंहिंजा हलाया चल भैया जेके हुस्न वारा असां हुकुम पंहिंजा हलाया चल भैया जेकी हुस्न वारा हुकुम पंहिंजा हलाया चल छॾे आवे यो मेरा छॾे आवे यो मेरा वैरान गुज़री विया फना जो आई जग सारो अदा फना जो आई जग सारो लखे निशान गुज़री विया मुसाफ़िर थी हिते आया मेहमान गुज़री विया फना जो आई जग सारो अदा उमेद में जो आगर दुनिया न पूरियूं ख्वाहिशूं थींदियूं उमेद में जो आगर दुनिया न पूरियूं ख्वाहिशूं थींदियूं अधूरा कम छॾे माण्हू अधूरा कम छॾे माण्हू परमान गुज़री विया फना जो आई जग सारो अदा फना जो आई जग सारो लखे निशान गुज़री विया मुसाफ़िर थी हिते आया मेहमान गुज़री विया करबला जे धरती ते इमाम हुसैन आली मकाम जेके खुतबा पढ़िया आखिर में पाण फरमायो मां हुसैन जो मैसेज यादि कजो मुंहिंजो आख़िरी पैगाम गौर सां ॿुधो पाण फरमायो ॿिनि माण्हुनि खे न विसार इमाम हुसैन ॿिनि माण्हुनि खे न विसार कहिड़ा ॿ पाण फरमायो हिकु उहो जेको ॾुखे वक़्त में तव्हांजो साथ निभाए दुखन में तव्हां सां गॾु बीहे कॾहिं बि न विसारजो ॿियो कहिड़ो पाण फरमायो ॿियो उहो सुखन में गॾु हो ख़ुशियुनि में गॾु वनवाह गॾु जॾहिं दुखनि ॾार कढिया जॾहिं दर्द जागी पिया सूर संगती थिया कर्ज़ वकोड़े विया मर्ज़ वकोड़े विया ॿियूं ज़मीनूं टुकड़ियूं टुकड़ियूं लीड़ूं लीड़ूं थियो उन वक़्त में ॾुखे वक़्त में साथ छॾियो हलियो वञे अकेलो करे वञे पर इन खे बि कॾहिं
है तवज्जो दुआ के वेझा से मामलो घणो अॻिते हलियो दुरूद पढ़ो त पोइ दुआ घुरो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इंसान में माइट बि सहारो हूंदा आहिनि त दोस्त बि सहारो हूंदा आहिनि। मौला हुसैन फरमाए त माइटनि में चाहे दोस्तनि में जेको ॾुखे वक़्त में साथी हुजे न विसारजो पर ख़ुशियुनि में गॾु दुखनि में छॾे वञे इनखे बि न विसारजो। कॾहिं कॾहिं इंसान खे दुख ॾार कढंदा आहिनि त वणनि जा ॾार भॼी पवंदा आहिनि। अगादार केरा हलिया विया अगादार केरा हलिया विया तेरी प्यार वारा अगादार केरा हलिया विया हलिया विया हलिया विया अगादार केरा हलिया विया तेरी प्यार वारा हलिया विया अगादार केरा। ये पखी की आया की या मुसलमान तो जे मथा मुझे मथा एक वक्त अल करीब ईंदो दुनिया जा रिश्ता टुटंदा जेकॾहिं उते साथ निभाईंदो माने को ॾिसंदो मुंहिंजो ऊंदाहीअ में सूझो अक्षर वेल हिसाब में छॾे न वेंदो सारे सत कंदो मुझको यार के जधणी दुनिया जी उम्मीद कब्र जी उम्मीद क़यामत जी उम्मीद आ त रहमत वारो रसूल अल्लाह ताला फरमायो त मां तव्हांखे अहिड़ो महबूब नबी अता कयो जेको हर वक्त तव्हांखे दुआऊं कंदो रहे थो हर वक्त तव्हांजे वास्ते हिर्स कंदड़ आहे महबूब जे सदके मां तव्हांजे मथां दुनिया जूं ख़ुशियूं कब्र जी कामयाबी आख़िरत जी कामयाबी क़यामत में जब छुटंदो त सदके रसूल अल्लाह जे इन्ही उम्मीद ते तव्हांजी बाबरकत में कल सलामत रहे वरी उन्हनि भाउरनि खे मुबारकबाद पेश करियां थो जिन जी बचड़नि क़ुरान पाक खे पढ़ी मुकम्मल कयो क़ुरान करीम जी दौलत खे हासिल कयो ऐं उहो उस्ताद बि मुबारकुनि जो हक़दार आहे। अल्हम्दुलिल्लाह ख़ुशामद करण मां सिखियो ई कोन डाए बि न ईंदी आहे पर पूरो इलाइक़ो घुमी अचो केतिरा तव्हांजे चौधारी ॻोठ आहिनि कंहिं बि ॻोठ जे अंदरि दीनी तालीम जो सिलसिलो कीअं न हलंदो त तव्हांजे ॻोठ में हले थो पियो। हालांकि अवां वटि अक्सरियत जेका मज़दूर तबको आहे मां ॼाणां थो फिज़िकली अवां जे ॻोठ खां मां वाक़िफ़ आहियां मूंखे बि 2008 खां वठी दाल मानी तव्हां वटि नसीब थींदी आहे अवां वटि अक्सरियत मिस्कीननि जी आहे ग़रीबनि जी आहे सभु मज़दूर तबके सां तालुक़ रखनि था मस्जिद अवां जी कची आहे पर पोइ बि हिते क़ुरान जे दीए ॿारनि जे लाइ 24 कलाक क़ुरान जे नूर जूं लाइटियूं करायूं दुआ कंदुसि करीम जेके हिन मस्जिद खे आबाद कनि था ऐं यादि रखो सॼी बरकत हिन मस्जिद जेका महफ़िल तव्हांजे कोठे में थिए पई सभु रहमतूं इहे बाबरकत क़ुरान पाक जी बदौलत क़ुरान सुन्नत जूं बरकतूं महबूब सुभानी अब्दुल कादिर जीलानी सरकार जो ज़िक्र हर महीने थिए थो इन दौलत सां करीब तव्हांजे मथां महिरबान आहे इंशाअल्लाह हिकु वक़्तु ईंदो मस्जिद शरीफ़ मां जे ॻोठ खे रंग लाईंदी क़ुरान पाक जी तालीम तव्हांजे ॻोठ खे रंग लाईंदी इंशाअल्लाह ये ख़ुशियूं ये बहारूं बरकतूं तव्हांजे ॻोठ में सलामत आबाद रहंदियूं मथां मुहर्रम शरीफ़ जो महीनो आहे रसूलुल्लाह जे बचड़नि जे शहादत जो महीनो आहे मौला हुसैन पाक जे करबला जे यादनि जो ॾियारो आहे इंशाअल्लाह ज़िंदगी साथ ॾिनो रहमत वारे नबी जे पाक बचड़नि जे ज़िक्र जे लाइ हर साल पंहिंजी असांजी तव्हांजी गॾिजाणी हिते थींदी आहे हिन दफ़े में इंशाअल्लाह उन उम्मीद ते उन प्रोग्राम खे सजाईंदासीं वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह اللهم ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار ربنا اغفر لنا ولإخواننا الذين سبقونا بالإيمان ولا تجعل في قلوبنا غلا للذين آمنوا ربنا إنك رؤوف
الرحيم اللهم ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم الحساب اللهم اغفر لأمة محمد صلى الله عليه وسلم اللهم تجاوز على أمة محمد صلى الله عليه وسلم اللهم ارحم على أمة محمد صلى الله عليه وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون والسلام على المرسلين